अला रोजी लिखी देश बेगाने कोई बिदे दे दिली नाल खुशी दी की भर भर मारन ताने वस दे नाल वसावी मौला न रोली देश बेगाने गुलाम फरीदा परदेस कनू है वतन चंगा तोड़े मिलन सुकड़े माने दोस्तों असांजी सिंध में थर बरबा आहिनि ॿिया बि मुल्क आहिनि पर असांजी सिंध में काथो मुल्क बि आहे जेको वस ते थिए थो ऐं कच्छ में पहिरियों तमामु घणो थींदो आहे वस थींदी आहे त फसल थींदो आहे जॾहिं तो फसल ई न थींदो आहे उहे माण्हू चाड़ा तमामु पहिरियों चूंडे ई पंहिंजो मतिलबु दीदार कंदा आहिनि गुज़र सफ़र काठे जो शाइर आहे तालिब लिगारी उन खां पंहिंजो महबूब विछड़ी वियो उहा पहिरियों जी मुद्दाई त पंहिंजे महबूब खे कीअं करे ऐं सारे पियो ऐं छा लिखी मोकिले पियो छो त पहिरियों खे पहिरियों चवंदा आहिनि सिंधी में पर सराइकी में चइबो आहे पहिरियों खे पीलूं आशकरीसी पंहिंजे महबूब जो लिखे पियो वो काठे यार वलवा लहे बेकरारी वो काठे यार वलवा लहे बेकरारी पक गए नी पीलूं पक गए नी पीलूं पक गए नी पीलूं पक गए नी पीलूं तेरी इंतजारी काठे यार वलवारे लहे बेकरारी काठे यार वलवा वो लहे बेकरारी आशकरीसी महमूद या छा पियो लिखी मोकिले जेको आहे पहिरियों जी मुद्दाई आहे माण्हू चाड़ा सुबुह जो सवेर पहिरियों चूंडण वेंदा आहिनि ॾिसी चए पियो सुबुह बांध वेले सरजा दे टोले सुबुह बांध वेले सरजा दे टोले चूंडण पीलूं वेंदा तुरंद होले होले किना पट जा शाला किना लाल चोले कुजा वागू कर वैया मेल मारी काछ यारो वलवारी काछ यारो वलवा लहे बेकरारी वो काछ यारो वलवा लहे बेकरारी पक गए नी पीलू तेरी इंतजारी काछ यारो वलवा वो काछ यारो Murger. Ba Abus. WhatsApp number 20302874. कोई न थी अल्लाह करे परदेसी कोई न थी लगन वाई वतना दिया मिठिया 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 यार
यार जिन्हा दे विच परदेस लावत लिख लिख पावन चिट्ठियां परदेसी दा कदर ओही जानी